अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां अता मोहम्मद सिंधी। तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल सिंधी अता मोहम्मद। उमेद कयां थो तव्हां दोस्त ख़ैरियत सां हूंदा वे। दोस्तों, अॼु जो व्लॉग शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे। जेके बि दोस्त मूंखे यूट्यूब चैनल ते पहिरियों भेरो ॾिसनि था, सो महिरबानी करे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करनि ऐं मुंहिंजी वीडियो खे मुकमिल ॾिसनि। ऐं जेकॾहिं मुंहिंजी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि अचे थी त पोइ लाइक बि कजो, कमेंट बि कजो ऐं पंहिंजनि दोस्तनि सां शेयर बि कजो। तो शुरू कयां थो अॼु जी मज़ेदार वीडियो। दोस्तों, वॾे अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, वॾे ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे, छाकाणि त पहिरियों पाणी बि बारिश जो न आहे सुकियो। ही ॾिसो था तव्हां, पहिरियों पाणी बि न आहे सुकियो ऐं राति यानी कल्ह राति खां वठी थोरी थोरी बारिश हले थी। हाणे बि हले थी, हींअर बि ॾिसो था तव्हां, मुंहिंजा जेके बि कपिड़ा आहिनि इहे पुसिजी चुका आहिनि। मुंहिंजी तव्हां जेके बि पहिरियों वीडियोज़ आहिनि न असांजे फसल जूं, असांजे हिन इलाइक़े जूं, तव्हां वञी यूट्यूब ते सिंधी अता मोहम्मद नाले मुंहिंजो चैनल सर्च कंदा वे न, त तव्हां असांजो फसल ॾिसी करे तव्हांजी दिलि ख़ुशि थी वेंदी। ऐं जेकॾहिं मुंहिंजियूं हींअर वारियूं हाणोकियूं वीडियोज़ जेको मां अपलोड कंदो रहियो आहियां काफ़ी ॾींहं पहिरियां, उहे वञी ॾिसंदा वे न, वाक़ई तव्हांखे बि दिली तौरु हिकिड़ो ॾुख थींदो त यार, मिसकीन माण्हू, ग़रीब माण्हू जंहिंजो गुज़ारो बि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु फसल ते आहे, उन्हनि सां हाणे एतिरी बारिश में छा गुज़रंदी पई हूंदी। उन्हनि ते जन एतिरा ख़र्चा कया ऐं काफ़ी जेके असांजा रिश्तेदार आहिनि न, उन्हनि त फुटी जाते मुकमिल ख़तम थी चुकी आहे, उन्हनि उन फुटी खे ख़तम करे हाणे बि सारी रहनि था। तव्हां ॿुधायो त छा थींदो, ग़रीब माण्हुनि जो छा थींदो। जन वटि 4 पैसा आहिनि उहे त रहनि था, पर ग़रीब काॾे वञनि। पहिरियों त ग़रीबनि खे, ग़रीब माण्हू हुया जेके, उहो कंहिंखां व्याज ते बि पटे सटे वठंदा हुया, पर हाणे जेके आहिनि न, व्याज ते बि वाणिया वग़ैरह नथा ॾियनि। उहे चवनि था त फसल न आहे थियो ऐं फसल जी का बि गारंटी न आहे, उनजे करे असां जेको ख़र्च आहे न उहो नथा ॾेई सघूं। तो दोस्तों, कल्ह राति खां थोरी थोरी, राति खां न बल्कि नमाज़ सुबुह वारे टाइम खां थोरी थोरी बारिश शुरू थी आहे मुसलसल। हाणे तक़रीबन 5 या 6 जो टाइम थींदो पियो हूंदो, मुसलसल बारिश हली आहे। तव्हां ॿुधायो त केतिरो टाइम बारिश हली आहे। सुबुह जो 4 बजे खां शुरू आहे, हिन टाइम ताईं 5 मिंट या कलाक ॿ वक़्फ़ो ॾिए थी, वरी बारिश हले थी। हाणे वरी थोरी तेज़ थी वई आहे। दुआ कजो त रब पंहिंजी रहमत सां रहम करे, करम करे ऐं मिसकीन माण्हुनि जे मथां उहो करीम आहे, उहो पंहिंजी बाज करे फसल जेके आहिनि न मुकमिल तौरु, हाणे इन्हनि में का बि बर्दाश्त न आहे। बसि ही सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन करीम रब जे आसिरे बीठा आहिनि जेको ही बारिश हलाए थो। उमेदु आहे मूंखे मुंहिंजो रब मुंहिंजी ही दुआ ॿुधंदो। या अल्लाह असांजे मथां रहम कर, करम कर, तूं ई करीम रब आहीं। असां मिसकीन माण्हू काॾे वेंदासीं, वरी बि तोखे पारात आहे, तूं ई रोज़ी ॾींदड़ आहीं मुंहिंजा मालिक। हाणे जेको बि अॻिना असां बारिश जो ॿुधूं था त मुंहिंजा मालिक तूं रहम कर। बाक़ी असांजे फसल जो हींअर ही हाल थी चुको आहे, तव्हां दोस्त ॾिसी सघो था। अॻियां पाणी बि अञा न आहिनि सुकिया, सो बारिश अञा ताईं हले थी, अॼु ॾींहं ताईं हले थी। कल्ह मतिलबु आहे त सुबुह खां शुरू आहे, अञा अलाए केतिरे ताईं हलंदी। बसि रब रहम करे दोस्तो, तव्हांजे दुआनि जी ज़रूरत आहे। ॿियो असां मिसकीन माण्हुनि वटि को बि चारो न आहे सवाइ हिन फसल खां। चौपायो माल आहे, जेकॾहिं बारिश हलंदी, पाणी ज़मीननि में रहंदो,
चौपायो माल भी छा खाईंदो, जेकॾहिं पाणी ई रहियो त पोइ चौपायो माल छा खाईंदो। सो उमेद कयां थो त मुंहिंजी अॼु जी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हूंदी। दोस्तो मां तव्हां दोस्तनि जे करे ई एतिरी महिनत कयां थो ऐं महिनत सां ई मां वीडियोस ठाहींदो आहियां, पर मुंहिंजा सिंधी भाइर मूंखे सपोर्ट अञा ताईं नथा कनि, अलाए कहिड़ी ॻाल्हि जो इंतज़ारु कनि था। सो दोस्तो, असां सिंधी हुजूं पठान हुजूं, पाण सभु भाइर आहियूं। जेकॾहिं पाण पंहिंजो पाण में विढ़ंदासीं त विच में ॿिया फ़ाइदो खणी वेंदा। इन जे करे मुंहिंजी सिंधी भाइरनि खे इहा ई अपील आहे, जन कयो आहे बिल्कुलु उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे। बाक़ी जेके पाकिस्तानी पठान नी जेके हे हिते रहनि था, उन्हनि खे न उन्हनि जा होटल बंदि करायो, न उन्हनि खे कुझु चओ। जेके शर पसंदि न आहिनि, जेके शर पसंदि आहिनि, शर कनि था, उन्हनि खे तव्हां भले इहो कयो। सिंध असांजी आहे, असां सिंधियुनि जी आहे, असां सिंध लाइ मरण जे लाइ तयारु आहियूं। सो दोस्तो, पाण मुस्लमान भाइर आहियूं। अॻ में बि पाण काफ़ी घणनि क़ौमनि में तकरारनि में वंडिजी चुका आहियूं। ख़ुदा रा ईअं न कयो, अलाह ताला जो वास्तो अथव, ईअं न कयो। मुस्लमाननि खे मुस्लमान भाइर सम्झो, मुस्लमान सम्झी करे उन्हनि जो एतिराम कयो। जेके मिसकिन माण्हू आहिनि उन्हनि सां को बि छेड़छाड़ न करे। ऐं मूंखे उमेदु आहे, ऐं सोशल मीडिया ते बि ॾिसां थो त सिंधी भाइर काफ़ी उन्हनि खे कुझु बि नथा चवनि। जेके हितां जा रांदड़ पठान आहिनि उन्हनि खे कुझु नथा चवनि, ऐं जेके धारिया आहिनि उन्हनि खे उहे वाकनि तौरु जेके बि शरारत कनि था उन्हनि खे कढनि था। बाक़ी जेके हितां जा आहिनि उन्हनि खे कुझु बि नथा चवनि। मां बि उमेदु इहा ई कयां थो पंहिंजनि सिंधियुनि भाइरनि खां, जेके बि हितां जा रांदड़ आहिनि या जेके ॿिया अमुन पसंदि आहिनि, उन्हनि खे तव्हां कुझु न चवो। जन कयो आहे से ई लोड़नि। उमेदु कयां थो त पठान भाइर बि इन ॻाल्हि खे सम्झंदा ऐं अहिड़ो क़दम न खणंदा। अॻियां जेकॾहिं हिते असीं इन्हनि जी महिमान नवाज़ी कयूं था त उहे बि कुझु ख़्यालु कनि, शर्म कनि, ईअं न कनि। उमेदु कयां थो त मुंहिंजी अॼु जी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई आहे त पोइ लाइक कजो, कमेंट कजो ऐं शेयर कजो। ऐं आख़िर में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। अल्लाह हाफ़िज़।